कड़ी खैरो लग पीरजान जखरानी जे रहवासियन पारां 3 ॻोठाणनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न कंदड़ नबी शाह पुलिस ख़िलाफ़ शौकत जखरानी, मुराद अली जखरानी, राशिद जखरानी ऐं गौस बख्श जखरानी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त 2018 में जवाबदारनि अलह ॾिनो जखरानी, हुमायूं जखरानी, मोहम्मद अली निसार ऐं हबीब जखरानी असांजे 3 नौजवाननि मजीद जखरानी, हज़ूर बख्श जखरानी ऐं जेल जखरानी खे भत्तो न ॾियण जे मामले तां नबी शाह थाणे जे हद निमशाख वटि क़तल करे फरार थी विया। 5 साल गुज़रण बावजूद नबी शाह पुलिस मक़तूल ॻोठाणनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। वाक़े जे मुख्य जवाबदारनि अलह ॾिनो हुमायूं ऐं हबीबुल्लाह मथां जेकबाद, शिकारपुर, लाड़काणो, कराची ऐं बलोचिस्तान जे जाफराबाद ज़िलनि में पुलिस मुक़ाबलनि, क़तल ऐं फुर ऐं धाड़नि जा 30 खां मथे केस दर्ज थियल आहिनि ऐं धाड़ेल मुनीर मिसराणी गैंग जा धाड़ेल बि साथी गॾु आहिनि। ॻोठाणनि SSP शिकारपुर, DIG लाड़काणो ऐं IG सिंध खे अपील कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।